मक्की छो लॻाई हुई आहे। उन घर में जेके अचनि वञनि त माण्हू उन्हनि खे चेक छो थो कयो वञे। इन शइ सां इहो आहे त जेके कातिल आहिनि, जेके मुलज़िम आहिनि, उन्हनि खे अलर्ट कयो थो वञे। उहे त निकिरी वेंदा, ज़ाहिर आहे उहे त वापसि हुन जॻह ते न ईंदा। पर हिन शइ मां हिकिड़ी शइ वाज़े ज़रूरु थिए थी त हिन क़तल जे पोयां, इन वॾे वाक़े जे पोयां कंहिंजा हथ आहिनि? सरदार चांडियो जे हथ आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे मोहम्मद अली शेख जी रिपोर्ट ॾींदा हलूं। मेहड़ 3 साल अॻु मेहड़ में क़तल थियल यूसी चेयरमैन करमुल्लाह चांडियो ऐं संदसि 2 पुटनि दमदार मुख़्तियार चांडियो ऐं ज़िला काउंसलर मेंबर काबिल चांडियो जे क़तल बाबति IG सिंध मुश्ताक महर उमे रुबाब चांडियो सां ताज़ियत कई ऐं केस में सुप्रीम कोर्ट पारां रूपोश इश्तिहारी ॾोहारी ऐं मुख्य जवाबदारनि मुर्तज़ा चांडियो ज़ुल्फ़कार चांडियो जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में तलबी बाद IG सिंध मुश्ताक महर DIG हैदराबाद नईम अहमद शेख DIG लाड़काणो नासिर आफ्ताब सां गॾु मेहड़ जे गुल कॉलोनी पहुची मक़तूलनि जे वारसनि उम्मे रुबाब चांडियो ऐं ॿियनि सां गॾिजी क़तल वारी जाइ वारदात जो मुआइनो कयो ऐं तफ़सील मालूम कया। बाद में IG सिंध उम्मे रुबाब चांडियो जे घर अंदर बंद कमरे में मक़तूल जे वारसनि उम्मे रुबाब चांडियो, सदाम हुसैन चांडियो, परवेज़ चांडियो सां मुलाक़ात करे केस बाबति ॼाण ॾिनी। बाद में IG सिंध मेहड़ जे काछे वारे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ हलंदड़ सर्च ऑपरेशन जो मुआइनो करण लाइ फरीदाबाद रवानो थी वियो ऐं मेहड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाइण खां इनकार कंदे ॿिए ॾींहं ते दादूअ में प्रेस कॉन्फ्रेंस जो चई रवानो थी वियो। बिल्कुलु इहा का तस्दीक न थी आहे स्टिल त का अहिड़ी का गिरफ़्तारी अमल में आई आहे। IG साहिब अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे। बाक़ी हुननि जो इहो चवणो त ॾिसो, सरदार चांडियो हमेशह चवंदो आहे त मुंहिंजो इन्हनि माण्हुनि जे पोइ ते कोई हथु न आहे। पर अॼु हुन जे बंगलनि जे ॿाहिरि जेके चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि त सभिनी खे इहा शइ वाज़े करे ॿुधायो वियो आहे त कंहिंजा हथ आहिनि ऐं मक्की छो लॻाई हुई आहे। ऐं उन घर में जेके अचनि वञनि त माण्हू उन्हनि खे चेक छो थो कयो वञे। इन शइ सां इहो आहे त जेके कातिल आहिनि, जेके मुलज़िम आहिनि, उन्हनि खे अलर्ट कयो थो वञे। उहे त निकिरी वेंदा, ज़ाहिर आहे उहे त वापसि हुन जॻह ते न ईंदा। पर हिन शइ मां हिकिड़ी शइ वाज़े ज़रूरु थिए थी त हिन क़तल जे पोयां, इन वॾे वाक़े जे पोयां कंहिंजा हथ आहिनि? सरदार चांडियो जे हथ आहिनि। ऐं इनशाअल्लाह सुप्रीम कोर्ट ते असां दाई वियाऊं, असां साबित मतिलबु करे चुका आहियूं त हीउ कातिल आहे। पर असां कोर्ट में बि साबित करण जे लाइ तयारु इनशाअल्लाह साबित कंदासीं। ओॾां मक़तूलनि जे वारसनि उमे रुबाब चांडियो मेहड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस अॻु जेकॾहिं क़दम खणे हा त हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार थी वञनि हा ऐं IG सिंध खे मूं वटि अचिणो न पवे हा। हुन चयो त IG सिंध जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं पुलिस जी सुस्तीअ ते माज़रत कई ऐं यकीन ॾियारियो आहे त जवाबदार जल्द गिरफ़्तार थींदा ऐं हुन मञियो त पुलिस केस में जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। सुप्रीम कोर्ट पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस ते ज़ोर आहे, जंहिं करे पुलिस मुतहरिक थी वई आहे। सिंध पुलिस 3 सालनि खां अगरि को क़दम खणे हा त को नतीजो निकिरी पवे हा ऐं जवाबदार गिरफ़्तार थी वञनि हा। पर उन बावजूद उमेद आहे त को नतीजो निकिरंदो। असांखे जवाबदार गिरफ़्तार खपनि। उमे रुबाब वधीक चयो त साबित करे विया आहियूं त PPMPA सरदार चांडियो मुंहिंजे ख़ानदान जे क़त्ल में मुलविस आहे। गढ़तल बंगले ॿाहिरां पुलिस चौकियूं साबित कनि थियूं त सरदार चांडियो क़त्ल में मुलविस आहे। पुलिस चौकियूं क़ाइमु करण सां ॾोहारी गिरफ़्तार न पर फ़रार थी वेंदा ऐं कातिल जवाबदार जे पहिरां गढ़तल ॾांहुं वञण, उते पुलिस चौकियूं क़ाइमु करण ऐं सर्च ऑपरेशन कातिल जे सहूलतकारनि जी ख़बर पइजी वई आहे। असां अदालत मां पुरउमीद आहियूं। असां अदालत में बि PPMPA सरदार ख़ान चांडियो खे कातिल साबित कंदासीं। हुन चयो त मूंखे यकीन आहे त मूं सां इंसाफ़ थींदो। उन खां अॻु IG सिंध पारां मेहड़ पहुचण वारे इतलाह ते पुलिस अलर्ट रही। मक़ामी इंतिज़ामिया IG सिंध जे मेहड़ दौरे बाबति शेड्यूल खां बेख़बर रही। पुलिस अलर्ट रस्तनि ते हुजण सबबि अच वञ सख़्त मुतासिर रही। जॾहिं त IG सिंध जे पहुचण दौरान मेहड़ फरीदाबाद रोड आम माण्हुनि जी अच वञ लाइ मुकमिल बंदि कयो वियो हो।